आरिसर म्यूजिक चैनल को लाइक कमेंट और शेयर सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को ऑल करें। ईद आई सब एक जरा हार सिंगार के हलन लगा आशिक अकेलो हलाला तिशो ने खत लिखे पियो जिंदा खान ताड़ा मंदारा ऐं सावण खान ॾिसी चए पियो छॾ रुसण खे परची पो तूं मोटिया मिठड़ा हाय हाय मोटिया मिठड़ा हाणे मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी ईदा राणली आख़िरी ईदा छॾ रुसण खे परची पो तूं मोटिया मिठड़ा हाय हाय मोटिया मिठड़ा हाणे मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी ईदा ओ नंढड़ा आख़िरी ईदा रुसण खे परची पो तूं मोटिया मिठड़ा हाय हाय मोटिया मिठड़ा हाणे मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी ईदा ओ सांवली आख़िरी ईदा खबर ॿुध सुठा जोगी आज के ॾिसो चए पियो झाड़ा मला शहर बदीन वारा तुंहिंजे विछोड़े में मां तो वञा बीमार वञ अखियुनि सां तूं ॾिसिजे न हुजे इतवार हाय हाय न हुजे इतवार छॾ रुसण खे परची पो तूं मोटिया मिठड़ा हाय हाय मोटिया मिठड़ा हाणे मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी ईदा ओ नंढड़ा आख़िरी ईदा मोर झंगेरा खबर बुध दिल के दिलासा ॾेई पियो वञ दिया नेठ ॿुधंदे रो मरी बस मूं ॾिना सदमा ओ हाय हाय मूं ॾिना सदमा दिल के दिलासा ॾेई पियो वञ दिया नेठ ॿुधंदे रो मरी बस मूं ॾिना सदमा ओ हाय हाय मूं ॾिना सदमा छॾ रुसण खे परची पो तूं मोटिया मिठड़ा हाय हाय मोटिया मिठड़ा हाणे मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी ईदा ओ राणली आख़िरी ईदा
दुनिया में